फरमान खुद खुदा जो। रब तो फरमाए अन्नज़्र सहमुन मस्मूमुन मिन सिहाम इब्लीस। पराई औरत दे नज़र करण या शैतान जे तीरन मझां हिकड़ो ज़हर आलूद तीर। पराई औरत खे ॾिसे यो तीर आ जेको दिल में लॻी पियो। मन तरकहा मिन मखाफती। रब तो फरमाए त मुझे खौफ में पराई औरत खे ॾिसण बाने छॾे ॾिनो। त मता रब नाराज़ थी पवे, मता मालिक खे ॻाल्हि न वणे। मुझे खौफ में पराए औरत खे ॾिसण खां पाण खे रोकई। अब्दलतहु ईमानन यजिदु हलावतहु फी क़ल्बी। रब फरमाए थो उन्हे जे एवज़ में जेको पराई औरत खे न ॾिठई उन्हे जे बदले में मां अल्लाह उन जे दिल में ईमान जी लज़्ज़त ॾींदुसि जेका मज़ो पाण चखंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वरी बि चओ सुभान अल्लाह। हिकड़े तीर जे बदले में जेको ज़ख्मी करे विझे हा, जेको दिल खे ज़ख्मी करे विझे हा, ज़हन खे परेशान करे विझे हा, जेको तुंहिंजे ख़यालात खे परेशान करे विझे हा, उन तीर खां पाण खे बचाई। उन जे एवज़ मुंहिंजो रब थो फरमाए त तुंहिंजे अंदर में ईमान जी हलावत, ईमान जो बेठाज मां रब थो कयो। सौदो सस्तो थियो या महांगो थियो, भलो थियो या ख़राब थियो? हाँ परावा नंग न थियो, पर इन औरतुनि ॾे न ॾिहारी, गर्दन झुकायो। अगर ओचितो साम्हूं अची वञे गर्दन झुकायो, पोइ अल्लाह जे ज़िक्र ॾे मुतवजो थियो त ज़िक्र जी हलावत ऐं ज़िक्र जो मज़ो रब तव्हांखे तव्हां ॾिसो आज़माए। ओचितो नज़र साम्हूं परियूं मुंहुं खुलियल नज़र अची वञे, तव्हां गर्दन झुकायो, मुंहुं ॿिए पासे कयो, पोइ ॾिसो त हुनजो बदिलो मुंहिंजो रब तव्हांखे कहिड़ो ॾींदो। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत अबू उमामा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां मरवी हदीस आहे, इमाम बैहक़ी रिवायत आहे। सोने सरदार मदीने वाले ताजदार फरमाया मा मिन मुस्लिमिन यंजुरु इला महासिन इम्रातिन थुम्मा यग़ुद्दु बसरहु इल्ला अहदसल्लाहु लहु इबादतन यजिदु हलावतहा फी क़ल्बी। पराई औरत जा महासिन, उनजो हुस्न, उनजो जमाल साम्हूं मुंहुं उघाड़ी औरत अची वई, पोइ हिन छा कयो? अल्लाह जो ख़ौफ रखे गर्दन झुकाई, अखियूं खणी बंदि कयूं। मता मुंहिंजो रब रुसी न पवे। इहा शइ मुंहिंजे लाइ रब हराम कई आहे, इन शइ जो ॾिसण मुंहिंजे लाइ रब हराम कयो आहे। उन हराम खां पंहिंजे अख खे बचाए थो। मदीने वारा साईं फरमाइनि था त इन जे बदले में अल्लाह उनखे इबादत जी लज़्ज़त, हलावत ऐं मज़ो नसीब फरमाए।